मदीने जमीन फरमायो तहां जमीन वारन ते रहम कयो था आसमान वारो अल्लाह तहां ते रहम करे चो न सुभान अल्लाह अर्ज करनी है अखलाक धारियो जो अखलाक ना है उन जो दीन ना है एक पे इज्जत करे तज़ीम करे गिला न कयो गार न दियो गंद न कयो हया धारियो वडन ती इज्जत नडन ती शफकत न्याणन ती रहमत अल्लाह अकबर न्याणन जे लाइ असां न्याणन जे मथो ज़ुल्म रिश्ता सावणो हलिया विया यो न समझो जो मुझे मासादा ये मुझे सोल्डरा ये मुझे सोल्डरा ये मुझे मासादा ये मुझे मित्रा ये मुझे अजीजा मुसलमान सलाहण वारो अरे तवज्जो तक करना तू उन मोहम्मद जो उम्मती आ जो जंग की फतह दिया सहाबा दा अचवन उन सहाबन सा हिक औरत कैदियानी बनजी आई आ पर एक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर पई पान फरमायो बिलाल जियो क्या मिना जलाल फौज दी मोटी अजे साईं सोना रब फतह ॾिनी थई इन फौज सां कैदी भी आइन हाओ मुझा साईं औरत भी नजर थी अचे हाओ साईं उहा भी कैदियाणी पान फरमायूं मतलो गाड़ो दस हाओ मुझा साईं अल्लाह हुजूर फरमाए बिलाल चीज़ क्या मिना जलाल वटमा मोहम्मद करीम जी चादर वञी माईअ जे मथे ते रखो बिलाल चयो सोना घोर वञा कुर्बान वञा मुसलमान जी न्याणी न हो काफर जी न्याणी अल्लाह दुनिया जे गोद में अचण वारो मुसलमानो कलमे वारो मदीने जमीन फरमायो बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी आओ मोहम्मद न्याणी जे मतन तो रवालान न आयो आ मोहम्मद न्याणी जा मथा ढकाइण आयो आ अज जे दुनिया के अंदर जे कुरान की इज्जत ॾिनी क़यामत वारे ॾियारे कुरान भी वेल न वञाईंदो क़यामत जे ॾियारे कुरान छट करे बीह कुरान जो पढ़णो कुरान जो ॿुधणो ये मामूली ॻाल्हि न अथव हिन कुरान पाक में वॾी ताक़त ही समझो तो वडी लव अनज़लना हाज़ल कुरान अला जबल लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह व तिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून अल्लाह से फरमाए तो कुरान पाक असा जबलन जे मतो नाज़िल कयो है ना ते अल्लाह जे भव का ये जबल जरा जरा पुरजा पुरजा रेजा रेजा थी वनी इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्द वल जिबाल अल्लाह तो फरमाए तो साईं पंजी अमानत कुरान आसमान के चोसे ता खणंदो आसमान चोसे मांजी भेणी ना थोरो तवज्जो के मुंडे ॾिस तो अल्लाह तो फरमाए जमीन के चोसे भला तू खण चेसे मुल्क को भी कम चल जबलन भी चयोसी असां न खणी सघंदा वहमलहल इंसान असां इंसान जे मथां नाज़िल कयोसीं नाज़िल मोकिलियोसीं इंसान कुरान खे ताक़त वॾी ईअं सम्झो त जीअं 11,000 बिजली मलूक दुनिया जे ॻोठ में तारूं लॻल हुजनि 11,000 जूं अब मुंडे ॾिसो 11,000 जो तारूं लगल ये डायरेक्ट जे कॾहिं असां जे घरन में जेके बोर्ड लगल आहिनि पखा लगल आहिनि डायरेक्ट उन्हनि ॾे अचे हा त उहे सड़ी वञनि
बहुत मां ईंदा त लही वेंदुसि वाइदो घबरायो न मां बि 27 साल वाइज़ कयो मुंहिंजी बि का महिनत हूंदी यार कई ॻोठनि जेके मुंहिंजे हिन वाइज़ ते मुबैद थिया आहिनि अलाह जो क़ुर हथ में ॻोठनि जा ॻोठ हलो त ॾेखारे मां तव्हांजे इलाइक़े जो आहे न हितां जो हाणे हितां लॾे होॾे वियो आहे लाड़काणे पर लाड़काणे मां ईंदा ॿिया बि थोरो तवजो कंदा कयो बसि कंहिंखे अहमियत ॾींदा कयो मरंदासीं पोइ कदुरु कंदो हाणे कोन्हे न ॾिसो हेॾे होॾे न ॾिसो बल्ब भी सड़न हाँ पखा भी सड़न हाँ या बिजली ईंदी आहे ट्रांसफार्मर वो तो थदी थी निकरंदी आहे 11,000 मां फ्री 250 हे क़ुर 11,000 खां भी वधीक ताक़त इहो असां ॾे अचे हां त असां काथे इन जी 600 इहा दिल ही सदको वञासि मिठी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नुज़िल अला मोहम्मद नाज़िल जो मोहम्मद जे मथा वो मिठी मोहम्मद जी दिल ताक़त वारी वो मोहम्मद मुस्तफ़ा जे दिल मां साईं पंहिंजी पाक ज़बान सां क़ुर पढ़ियो थधो थी निकितो ठरी निकितो हुजूर जो कुरान पढ़ियो तो वो नबी जो कुरान बुधी को सिद्दीक़ अकबर बणजी वियो को उमर फारूक बणजी वियो को उस्मान जे नूरन बणजी वियो को हैदर कर्रार बण अल्लाह तो फरमाए वा अंज़लना मिनस समाई माअ मुबारका असां आसमान का नाज़िल कयो से मींह बरकत वारो व हाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन मींह भी बरकत वारो आहे कुरान भी बरकत वारो आहे आसमान का मींह नाज़िल थियो आहे कुरान भी मथों आयो आहे पोइ जंहिं ज़मीन ते मींह वसंदो आहे न ॿुधो मिसाल मुंहिंजो सम्झो जंहिं ज़मीन ते मींह वसंदो आहे न पोइ जेका ज़मीन ख़राब हूंदी आहे न कलर वारी हूंदी आहे न उहो ज़मीन ते उहो मींह असर न कंदो मींह जो ॾोह न आहे मींह बरकत वारो बरसात जो ॾोह न आहे जो न कलर खे आबाद करे न कंदी कलर मींह पवंदुसि किन थींदो कीचड़ थींदी धप थींदी ॿी ज़मीन भली हूंदी हुन जे मथां मींह पवंदो त उहा ज़मीन गुलाब जा गुल ॼमाईंदी राबेल ॼमाईंदी फर्क ज़मीन जो थोरो तो कुरान भी बरकत कुरान नाज़िल जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्बे अतहर मोहम्मद कुरान पढ़ियो उते दिलनि जूं ज़मीनूं दिलनि जूं हिक दिल ही अबू बकर जी ॿी दिल ही अबू जहल जी हिक दिल ही उमर जी ॿी दिल ही उतबे जी हिक दिल ही उस्मान जी ॿी दिल ही शेबे जी हिक दिल ही अली जी ॿी दिल ही उमैया वारनि जी मोहम्मद कुरान पढ़ियो अबू जहल जी दिल कलर वारी उतबे जी दिल कलर वारी मोहम्मद कुरान पढ़ियो उनजे दिल ते असर न थियो कलर हो न असर न थियो मोहम्मद कुरान पढ़ंदो हो त पत्थर भी पानी थींदा हा पर हुन जी दिल कारी ही असर अवना के चोता लोडियो छे यार ने लोडियो तो किरंदो अफसोस मोहम्मद कुरान पढ़ियो सदको वञासि मिठे मोहम्मद जॾहिं कुरान पढ़ंदो न पखी भी रोई मोहम्मद जो कुरान ॿुधंदो मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं कुरान पढ़ंदो हो न पत्थर भी कलमा पढ़ंदा अबू जहल न पढ़ियो अबू जहल न पढ़ियो उतबे न पढ़ियो अबू लहब न पढ़ियो शेबे न पढ़ियो बहन पिया सच्चो आहे अमीन आहे सादिक आहे पर उनजी दिल कारी ही असर कुरान न कयो ऐं अबू बकर सिद्दीक़ जी दिल ज़मीन भली ही मोहम्मद कुरान पढ़ियो त अबू बकर सिद्दीक़ अकबर बणजी उमर फारूक आज़म बणजी उस्मान ज़िन नूरैन बणजी वियो
अली हैदर करार बन जियो, बिलाल हबशिन जो सरदार बन जियो। खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानो, ये कुरान ये मामूली किताब न थव। इन कुरान सा तहा यारी रखो, इन कुरान सा मोहब्बत कयो। तकलीफ़ूं ईंदियूं, गुलाम रसूल तकलीफ़ूं ईंदियूं, अब्दुल जब्बार तकलीफ़ूं ईंदियूं, मलूक जे ॻोठ वारो तकलीफ़ूं ईंदियूं। जीअं जीअं माण्हू अल्लाह खे वेझो थींदो आहे न तकलीफ़ ईंदी, इम्तिहान ईंदा। नूह अलैहिस्सलाम खे क़ौम ईज़ाई, इन्नी दअउतु क़ौमी लैलन व नहारा, ॾींहुं रात रब जे तौहीद जो ऐलान कयूं। पत्थर हणंदा हा, नूह अलैहिस्सलाम सॼो पत्थरनि में पुरजी वेंदो हो। जिब्रील अची पत्थर कढंदो हो, चई हाणे मुंहिंजो कमु कहिड़ो आहे। जिब्रील चवंदोसि त नूह अलाह तो चवई साॻी तौहीद माण्हुनि खे ॿुधाए। यूनुस अलैहिस्सलाम खे क़ौम ईज़ायो, कावड़ जी निकिरी वियो मच्छी जे पेट में। इब्राहिम अलैहिस्सलाम के बाह जे आड़ाह में इब्राहिम अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम की कौम ईज़ायो, एडो ईज़ायो। अल्लाह के ॾिसो, अरिनल्लाह जहरतन, तोरे अल्लाह के ॾिसो वो ईमान आणींदासीं। एडो कौम ईज़ायो। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कौम ईज़ायो ॾाढो। अल्लाह से फरमाए दो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आज़ौ मूसा। ईमान वारन सां दो रब ॻाल्हाए, ईमान वारन खे दो चवे ओ ईमान वारो, ला तकूनू कल्लज़ीना आज़ौ मूसा। ओ ईमान वारो, जियां मूसा के पंहिंजी कौम ईज़ायो, तव्हां मुंहिंजे मोहम्मद खे न ईज़ाओ, मुंहिंजे महबूब खे ईज़ाव न ॾिजो। सदको वञांसि इल्म में आला, हुस्न में आला, जमाल में आला, कमाल में आला, अखलाक में आला, रहमत में आला। हाय मके जा माण्हू चवंदा मानदार मुंहिंजे मोहम्मद करीम जॾहिं तौहीद जो ऐलान कयो, क़ौम ॾाढो ईज़ायो, वॾियूं तकलीफ़ूं आयो। मुंहिंजो साईं काबे में नमाज़ पियो पढ़े, ओठनि जा ओज विधो। मुंहिंजो साईं रस्ते सां पियो वञे, पत्थर पिया हणनि जो जुती मुबारक खून सां भरिजी वियनि। मुंहिंजे साईं इमामुल अंबिया ताइब में वया, ताइब जे वडेरन पत्थर गणाया, जुती मुबारक खून सां भरिजी वई। 3.5 मीलन ताईं माण्हू मुहासिरो कयूं बीठा, कन पिया चरियो, चवन पिया शायर, चवन पिया मजनून। खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजो साईं काबे में नमाज़ पढ़ई, उठ जो आयो। हुज़ूर के जेको वेझो पियो अचे, उनखे बीमार पिया ॼन। ख़बरदार मता मोहम्मद ॾे विया हो। अबू बकर सिद्दीक़ काबे में तौहीद जो ऐलान कयो, पत्थर जो अस्कारो थियो। अल्लाह अल्लाह, अम्मार कलमो पढ़ियो, यासर कलमो पढ़ियो। मके वारनि ॾाढी मार ॾिनी, यासर शहीद, अम्मार खे मार। यार नज़र कर बीबी सुमैया के बाद सुमेर जूं अखियूं कढियो। अल्लाह अल्लाह, इमामुल अंबिया के चवंदा हा, शायर मजनून चरियो। रब साईं कुरान पाक में फरमाए तो, न मुंहिंजा दिलबर हे तोखे चरियो था चवनि, हे तोखे शायर था चवनि। रब तो फरमाए मके वारो मुशरिक हो, मुंहिंजे मोहम्मद जो शान ई न आहे जो शेर चए। मां पंहिंजे मोहम्मद करीम खे शेर न सेखारिया हन। रब तो छा सेखारियो अथसि? इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव। कारी ग़ुलाम रसूल तुन्ने जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह
जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाए वमा लमना उश्शिअर वमा यंबगी इन्नहु इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अञा ॾाढा चओ शान ई न अथसि जो मुझे महबूब शेर शायर नाई शेर न सेखारिया तमास शेर नाज़ुल न क्या तमास साईं साहब फरमाए इन्नहु इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। मां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे मथां क़ुरान नाज़िल कयो मके वारा पिया चवनि चरियो शाइर मजनून अल्लाह कसम कयो क़ुरान में लिखंदड़ कलम जो अल्लाह अल्लाह है मलूक तुने जा मुसलमानो वरी मोहब्बत सां सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जे रहमत जो कुरान पढ़ा फरमाई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नून वल कलम वमा यस्तुरून मा आउत बिनिअमत रब्बिक बिमजनून व इन्ना लक लअजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। सॼी ज़िंदगी गुज़री वई ॾाढा सुभान अल्लाह चओ मोहब्बत कसम लिखंदड़ कलम जो खणी चए थो महबूब महबूब तूं चरियो काथे महबूब तूं सभिनी सियाणनि जो सरदार आहे अल्लाह तो फरमाए मुंहिंजा मोहम्मद तोखे एॾो अजुर आहे तुंहिंजो एॾो अजुर आहे वॾो तोखे अजुर आहे जेको गैर ममनून आहे लिखण खां बि मथे आहे हद खां मथे व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम है कायनात वारो मलूक दुनिया वारो अल्लाह तो फरमाए मुझो मोहम्मद भी अजीम मुझे मोहम्मद करीम जे मथा जेको नाज़िल कयो क़ुरान वो भी अजीम मुझे साईं जा अखलाक भी अजीम यार अखलाक भला हूंद नबी से फरमायो अल्लाह मां मोहम्मद मुस्तफा के मोकिलियो मां दुनिया वारनि खे अखलाक सेखारिया पाण फरमाए जे वटि अखलाक न आहे उन जो दीन न आहे उन जो ईमान नागे मदीने जे मीर फरमायो अचो त मां तव्हांखे पंहिंजा अखलाक सेखारिया अम्मी आशा तक़ीबता घेरा मुतगर मरियम इस्लाम साहबा चवंदा असांजी अम्मड़ ओ मोमिननि जी अम्मड़ रब तो फरमाए अन्नबी औला बिल मुमिनीन बिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह तो फरमाए नबी मोहम्मद मुस्तफा मोमिनन के पंहिंजे शान खां वधीक प्यारो आहे अल्लाह अल्लाह मलूक दुनिया जा मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम असांखे उलमाए हक़ उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम वारनि खे पंहिंजा बच्चा एॾा प्यारा नागेनि ज़ाल एॾी प्यारी नागे अबो अम्मा एॾो प्यारो नागे खुदा जी ज़ात जो कसम असांखे पंहिंजी जान भी एॾी प्यारी नागे हिन जान खां वधीक सदको वञास मिठो मोहम्मद प्यारो हुजूर जे मथां पंहिंजी जान भी घोरियो ऐं घोरे ॾेखारी शहीद ख़ालिद महमूद नबी जे दीन जे मथां घोरजी वियो सुभान अल्लाह घोरजी डंडा था लगन था न था लगन ॻाल्हाइण था मार मिले थी न थी मिले पत्थर लगा हिकिड़ी जाइ ते वाइस कया मां ठका जो हिकिड़े हमारा पत्थर मोकिलियो न कयो जे वाइस हलो तव्हां वाबियो तव्हां हेॾाओ अल्लाह जी ज़ात जो कसम अॻे क़ुरान पियो आहे
मुझे वाइज़ में हेडो पत्थरो आयो पोयो कुरान पढ़िया पो पर हिय मुखो मतो हिय वयो हिते अचे त हिय मुआरी क्याड़ी बद थी वने वनी सामो एकड़ो मुजाहिद वेठो निड़ में लगुस रत न पी हेस पत्थर लगा डंडा लगा गारियूं मिलियूं वहाबिया लहाबिया काफरा गुस्ताख पर चओ उन्हनि जो गारियूं बर्दाश्त कयूंसीं पर चई न कुरान खे ऐं कुरान जा वाइज़ न छॾियासीं। अचो मदीने जे मीर जो अखलाक को बयान क्या अल्लाह तो फरमाए नबी मोहम्मद मुस्तफा मोमिनन के पंहिंजे शान खां भी वधीक प्यारो ओ मुसलमानो जंहिंखे मोहम्मद सां प्यार न आहे पोइ जन्नत जो आसरो ई न करे जन्नत उनखे मिलंदी जेको मदीने जे मीर सां प्यार कंदो मोहम्मद जे तरीक़े ते हलंदो मोहम्मदी अखलाक धारींदो। यार तवज्जो त कर अल्लाह 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 तो फरमाए मोहम्मद मुस्तफा मोमिनन के पंहिंजे शान खां वधीक प्यारो आहे। ओ मोमिनो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा जूं बीबियूं ऐं तव्हां मोमिन जूं अमड़ियूं अथव अम्मा आशा का पुछंदा मड़ साईं जन सां तव्हां घणो हुयो अंदरी घर वारी जिंदगी तव्हां ॿुधायो ॿाहिरी जिंदगी सहाबा लिखंदव अंदरी घर वारी जिंदगी अम्मियूं लिखंदियूं हो। अम्मा आशा आलिमा हुई मीरास जो वॾो इल्मु हुयो ऐं चङा वॾा वॾा सहाबी अम्मा आशा काज़ी मसला हल कराईंदा अमड़ असांखे महबूबन करीम जो अखलाक ॿुधायो। अल्लाह अल्लाह मुझी अम्मा मिठी अम्मा आशा तके बाता करा चौंदी ओ मुझा बचड़ो ओ मोहम्मद जा सहाबियो ओ मुझा बचड़ो ईमान वारो कुरान न पढ़ियो तो वसकान खुल्कुल कुरान पर मोहम्मद मुस्तफा जो अखलाक पुछणो तो अल्लाह जे कुरान का पूछो। अल्लाह तो फरमाया इन्नका लअला खुलुकिन अज़ीम अल्लाह तो फरमाए मुंहिंजो नबी अजीम अजीम नबी जे मथां मां कुरान भी नाज़िल कयो अजीम अजीम नबी जा अखलाक भी जो अजीम सुभान अल्लाह। मुझे साईं जे अखलाक जूं घणियूं ॻाल्हियूं अथव पुराणे ज़माने में मां ॻाल्हि खे हिकिड़ी ॿुधायो साईं वेठा हिकिड़ो काफ़िर आयो मस्जिद में पेशाब के मस्जिद साहबा जो वो चरिया पार फरमायो उस पर साबित कदम रहो चुप क्यों उसको जिन्हें पेशाब करे बस गई। अल्लाह अकबर। मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया फरमाए से इरजे इलैया डकी पियो मरी वियुस वाह जा मोचड़ा लगंदा वडी ना जाजी कई तम ड्रिजंदो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए यार न ड्रिजो मां मोहम्मद आदिल आया मां मोहम्मद गरीब आया मां मोहम्मद गरीब अमड़ जो पुत्र आया मुंहिंजी अमड़ रात वारी मानी सुबह जो गरम कर ओ खाईंदी हेॾिया मुंहिंजा पुट हुन चयो यार मां वॾी नाजाइज़ी कई साईं फरमायो हे कुर्बान वञा मोहम्मद मां तुंहिंजी शफ़क़त कुर्बान वञ मुंहिंजा साईं मां तुंहिंजी रहमत कुर्बान वञ साईं मां तुंहिंजे अखलाक हुज़ूर फरमायो इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा अल्लाह पाक मां मोहम्मद मुस्तफा के उस्ताद करे मोकिलियो आहे मां उस्ताद आया। अल्लाह तवज्जो कजो खुदा जी ज़ात जो कसम नबी फरमायो पुत्र ये इबादत जी जाया ये मस्जिद इते पेशाब न कबो पेशाब जे लिखी करे कबो देखे पुत्र उगड़ न ॾेखार बियो तेजी उगड़ भी न ॾिस बियो हुज़ूर फरमायो अन्नाज़िर वल मंज़ूर किलाहुमा मलऊनन व फी रिवायतिन अन्नाज़िर वल मंज़ूर
हुजूर किलाहुमा फिन्नार उठ बीजी उगड़ दिसंदड़ या बेके देखारींदड़ भई लानतियन व फी रिवायतिन ऐ बेजी उगड़ दिसंदड़ देखे देखारींदड़ एक बेजी उगड़ दिसंदड़ हुजूर फरमा किलाहुमा फिन्नार उठ जहन्नम में वींदो उगड़न दिसबिया अखिल जी हिफाज़त कबिया आन फरमायूं बिलाल जीव कयाम ना जलाल वट चाबी खोल बैतुल माल एक वगो दे सिरुमाल एतरा पैसा दे जो थी वने खुशहाल बिलाल जीव आमना जलाल इनके दाची भी कायद ओठ चढ़ी वने फिलहाल अल्लाह अल्लाह रोए पयो मुंजा साईं एडी बद अखलाकी कई तमे मानो जे सामो उगाड़ो थी मां पेशाब कयो एडी बेगयाई कई तमे मस्जिद में पेशाब कयो तमे साईं एडी बदमाशी कुर्बान वंजो शागिर्द गलती कन्नान उस्ताद मोचड़ा खणंदन वाह जो तू उस्ताद वाह जा उस्ताद मां ॾिठो वाह जो नबी रहमत वारो नबी अल्लाह तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन कायनात वारो मुझो मोहम्मद रहमतल लिल आलमीन रहमतल लिल मोमिनीन रहमतल लिल मुस्लिमीन रहमतल लिल आलमीन खुदा जी ज़ात जो कसम सारे जहान जे लाइ रहमत हुजूर असां जे अबे ते रहमत असां जे अम्मा ते रहमत वॾनि ते रहीम नंढड़नि ते रहीम दुनिया में रहीम आखिरत में रहीम हुजूर के दो चवे मुंहिंजा साईं एडी बद अखलाकी कई तमे लटा दो दे कपड़ा दो दे पैसा दो दे डाची दो दे हाणे या दौर ते कर तुझे हथ ते हथ रखी कर बैयत करे कलमो पढ़ा मोहम्मद जन्नत जी टिकट दे समझो नबी अखलाक वाला अजीम अखलाक जे वट अखलाक ना है उन दीन ना है ऐं जे वट दीन ना है उनके जन्नत काने जे वट रहमत ना है जिन जे दिल में रहम ना है वो नबी जो उम्मत ही ना है जालिम उम्मत ही न तो थी सके समझो अल्लाह भी रहीम असांजो नबी मोहम्मद भी रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मोहम्मद जा सहाबा भी रहीम रहमा बैनहुम वो असां उन जा उम्मती सदाइण वारो असां ना छो ज़ालिम ते आऊं असां रसूल ज़ुल्म क्यों इरहमु मन फिल अर्द यरहमकुम मन फिस समा मदीने जे मीर फरमायो तहां जमीन वारन ते रहम कयो था आसमान वारो अल्लाह तहां ते रहम करे चओ न सुभान अल्लाह अर्ज करणी है अखलाक धारियो जंहिंजो अखलाक ना है उन जो दीन ना है एक ॿिए जी इज्जत करे तज़ीम करे गिला न कयो गार न ॾियो गंद न कयो हया धारियो वॾनि ते इज्जत नंढनि ते शफ़क़त न्याणनि ते रहमत अल्लाह अकबर न्याणनि जे लाइ असां न्याणनि जे मथां ज़ुल्म रिश्ता सां वठो हलिया विया इहो न सम्झो त मुंहिंजो मासादा ये मुंहिंजो सौटरा ये मुंहिंजी सौटरा ये मुंहिंजी मासादा ये मुंहिंजो मिट्रा ये मुंहिंजो अज़ीज़ आहे मुस्लमान सॾाइण वारो अरे तवजो त कर न तू उन मोहम्मद जो उम्मती आहे जो जंग की फतह थी आहे सहाबा था अचवनि उन सहाबिन सां हिकु औरत कैदियाणी बणिजी आई आहे पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र पई पाण फरमायूं बिलाल जियो क्या मिना जलाल फौज थी मोटी अचे साईं सोना रब फतह ॾिनी अथई इन फौज सां कैदी भी आहिनि आओ मुंहिंजा साईं औरत भी नज़र थी अचे आओ साईं उहा भी कैदियाणी पाण फरमायूं मतलो गाड़ो तस आओ मुंहिंजा साईं
अल्लाह हुजूर फरमाए बिलाल चीर के आमिना जलाल वटमा मोहम्मद करीम जी चादर वञी माईअ जे मथे ते रखो। बिलाल चयो सोना गोर वञाए कुर्बान वञा मुसलमान जी न्याणी नागे आबर जी न्याणी अल्लाह अल्लाह दुनिया जे गोठ में अचण वारो ओ मुसलमानो कलमे वारो मदीने जमीन फरमायो बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी मोहम्मद न्याणी जे मतन तो रवालान ना आयो आ मोहम्मद न्याणी जा मथा ढकाइण आयो आ। हज़रत बिलाल वियो चादर खणी ये जंग में साहब आचंदा माई अचे थी मतो माई माई ए मुस्तफा जी चादर थई चादर मामूली शइ न थई। अल्लाह अकबर ये चादर अल्लाह की ॾाढी प्यारी आ रसूल जे कुल्हनि ते हूंदी आ। माई चादर पाए सिधो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आई आ। जी सही असां दादा भेण आयासीं जंगी आयूं कैदी आयूं सही ॻाल्हि ॿुध आम माई न वॾे नाले वारे माण्हूअ जी धीउ आया साईं मुंहिंजो बाबो वॾो सखीयो हातिम ताई ॿुधो तई हुजूर फरमायो हा उन जी धीउ आया अबे जे ताक़त ग़रीब अचनि बुखायल अचनि उघाड़ा अचनि लटा पाराए मानियूं खाराए उन जी धीउ सजन मुर्क दलमे वारो अब्दुल जब्बार मुर्के कुछ न थींदो हीरा मुर्कन कुछ न थींदो। अल्लाह अल्लाह ओ सदको वञास मुंहिंजो साईं मुर्कन अल्लाह जन्नत जा अथई दरवाजा खोलाए छॾींदो रब फरमाईंदो वद्दुहा 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 वल्लैली इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ल। खुदा जी ज़ात जो कसम रब फरमाईंदो मुंहिंजा मुस्तफ़ा मुंहिंजा हबीब मुंहिंजा महबूब कसम मां अल्लाह के दो मोहम्मद मुस्तफ़ा दे चमकंदड़ रोशन चेहरे जो और जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर। हुजूर फरमायो माई सच थी चए वाकई असां तुझे पी जो नालो ॿुधो आहे पर ॻाल्हि ॿुध ओ माई तुंहिंजो पी छड़ो सखी हो मां मोहम्मद सखी भी आया है पर दुनिया जे सभिनी सखियुनि जो सरदार भी आया है। बिलाल ना बुधो बुधो मलूक दुने वारो ये अखलाक धारियो ये रहमत धारियो वो नबी जा सच्चा आशिक हो न तो ना बस न तो कूड़ा सदायूं आशिक रहमना सदायूं आशिक रसूल न्याणे जो हया ना है नंढन ते शफ़क़त ना है वडन जी इज्जत ना है। सैन फरमाए तुझो पी सखी हो मां मोहम्मद सखी भी आया पर क़यामत ताईं जेके भी दुनिया में सखी ना मां मोहम्मद सभिनी जो सरदार भी आया माई बिलाल छड़ियो न्याणी अल्लाह अकबर केर करे मुझे मोहम्मद मुस्तफा जे मत दुनिया में बे थींदो केर मुझे मोहम्मद मुस्तफा जे मत दुनिया में बियो थींदो केर अर्श भी जंहिंजा पेर चुमिया खा अहिड़े पिरीअ सां पुॼंदो केर। ओरे न था चओ सुभान अल्लाह न ओरे चओ ॾोह थींदो अल्लाह अकबर। साईं फरमायो बिलाल जी गई आमना जलाल माईअ खे छॾ न्याणीअ छॾियो छॾियो न अकेली न आया हे 300 ॼणा जेके भी बधल थई पुराणो वाइसो ॿुधाई आहे मुंहिंजो मुंड में कई वाइस थियल अमल नथो करे
ओ मलूक दुनिया वारो अचो त मुस्तफा जी रहमत ऐं अखलाक ॿुध सदके गोर वञाए पाण फरमायूं छॾियोसि चईंसि अकेली न आहे हे जेके बि ॿधा बीठा अथई न सभु मुंहिंजे ॻोठ जा अथई साईं सभु इहे कैदी अथई वाह रहमत वारा नबी वाह शफीक नबी केरु करे घर में गिरी अचे हाणे वेण जे लाइ ऐं तव्हां पकड़े विझोसि पोइ वरी तव्हां छॾींदोसि न न छॾींदासीं साईं घर में गिरी आयो आहे साईं वेण आयो आहे साईं चोर आहे साईं डाकू आहे साईं ज़ालिम आहे दुश्मन आहे हुज़ूर फरमायो माईअ जे करे न्याणीअ जे करे सभिनी खे छॾे ॾियो हल माई छॾियो ॿुधो ॿुधो सभु पाण फरमायो बिलाल जी क्या साईं मुझे हिकु हिकु उठो सामान जो सभिनी खे भरे ॾियो समाई दी मुंहिंजो बाबो सखी हिकु हिकु उठो सामान पाण फरमायो तुंहिंजो भाउ बि आयो हो असां ख़बर पई त तुंहिंजो भाउ बसि न भेण आयो साईं भॼी पाण फरमायो हिन जे भाउ जे लाइ बि सामान ॾियोसि हातिम ॾिना थी हुज़ूर फरमायो ॾियोसि ओ मता समझे त बाबो सखी हो ना ना मां मोहम्मद सखी भी आया पर दुनिया जे सभिनी सखियुनि जो मां मोहम्मद सरदार भी आया सदके ये कर बना हाफिज का दादा पाण फरमायो उठो उठो सामान जो भरे ॾियो जागो था पाण फरमायो बिलाल हिन जे भाउ जे लाइ बि ॾे बता हिन जो भाउ सम्झे मुंहिंजो बाबो सखी हो ना ना मां मोहम्मद मुस्तफा सखी भी आया पर दुनिया के सभिनी सखियुनि जो सरदार अल्लाह बस आखिरी ॻाल्हियूं थई रे तवजो कजाए हाय मुसलमानों कलमे वारो फर्जंद शहीद इस्लाम हाय ललकारे अंदाज खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहू जो फर्जंद अर्जुमंद हजरत अल्लामा तारिक खालिद महमूद साहब हाफिज अल्लाह ताला जलवा अफरोज आइन अल्लाह अल्लाह जी इस्ते ते पहुंचनो मां पांजी मारूज़ात के खत्म करण वारो आया यार तवज्जो कर मां कुरान तो पढ़ा यार मां इन इलाके जो आया मां तरड़ी आश्रम जो आया पर यार तवज्जो कयो हेरे मुंडे ॾिसो अवा सबो थी मुझे शहीद जे बचड़े जो इस्तक़बाल कयो नारा हणो मामा ही चवंदो आया आया सब आई आयो आया आया दादा दादा आया आया केर आया शेर आया शहीद जो बचड़ो इस्ते ते अची वियो आहे तव्हां हेठि वियो त मां पंहिंजी मारूज़ात खे पूरो कयां सुभान अल्लाह त चओ यार यार अलाए कीअं चवंदा हे तरड़ी हाशिम में हे मलूक ॻोठ जा मुजाहिद भाऊ छा सम्झंदो न साईं मां तव्हां हिकु ॿेर वारा मुर्शिदन मुंहिंजा ॿियो हे लाड़काणे वारा मुंहिंजा मुर्शिदन चओ न सुभान अल्लाह हा साईं शहीद खालिद महमूद जो कुर्बान अल्लाह महमूद में तव्हांखे अर्ज़ जागो था न जागो था जेके उन पिया हुआ तो खणो हिकिड़ो आहे ख़ैर सुभान अल्लाह चओ पाण फरमायो हिकु हिकिड़ो सामान जो भरे ॾियोसि हातिम ताईअ जी धीउ 308 ऐं हिकु हीअं वरतियूं थी वञे मुस्तफा जी चादर पई दस मथे ते लाए करे मुंहिंजे साईं खे ॾिने मुंहिंजा साईं अमा जी चादर अल्लाह गल और वञा
लाए कुर्बान वञ तू सही रहमत में आल अखलाक में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला मुझा साईं तुझो मक्को आला तुझो मदीनो आला तुझो अबू बकर आला तुझो उमर आला तुझो उस्मान आला तुझो अली आला तुझो हसन आला तुझो हुसैन आला तुझो बीबियों आला तुझो न्याणियों आला तू पान आला रब तो फरमाए वरफअना 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 लक ज़िक्रक वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हुजूर फरमाए मई गालिब दो मोहम्मद मुस्तफा न्याणे जा मथा ढकाईंदो आ न्याणे जे मथन दरवा न लाईंदो आ वञो तोहफे में ॾिनी मां हलंदी थी वञे उन जे भाउ खे पतो पियो मुंहिंजी भेण मुस्लमाननि गिरफ्तार कई अल्लाह अल्लाह हाणे रोड ते तलवार खणी बीठो आ भेण खे थो चवे खबरदार उठ त न लाइ जाए मुस्लमाननि जे नबीअ तोखे गिरफ्तार कयो हो भेण थी चवे से हया कर शर्म कर पर हया न आई भेण खे छॾियूं हलियो वए जॾहिं हुन मोहम्मद मुस्तफा जे मजलिस में पहुतम परे खां नज़र पयुसि पंहिंजी चादर मुंहिंजे मथे ते विधई उते वई मांस मां चयुमांसि मां हातिम जी धी छॾे ॾिनई ॻाल्हि ॿुधो अदा मां चयोमांसि मां अकेली न हे जेके बि आया हुन सभु मुंहिंजे ॻोठ जो उन्हनि खे बि छॾे ॾिनई अदा ॻाल्हि ॿुधो ओ मुंहिंजा भाउ हिकु हिकु सामान जो भरे ॾिनई तुंहिंजो पुछई मां चयोमांसि आयो हो भेण हाणे भॼी वियो तुंहिंजे लाइ बि उठ सामान जो ॾिनई अदा ॻाल्हि ॿुधो हितां तुंहिंजी भेण वई मथो उगाड़ो अॼु मोटी आहे हुनजे मथे ते चादर या चादर मामूली न अथई अर्श वारो अल्लाह जॾहिं मोहम्मद मुस्तफा जे मथड़े ते कुल्हनि ते या चादर हूंदी रब फरमाईंदो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अव युक़्स मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरतिलिल कुरआन तरतीला या चादर तुझी भेण हितां वई अदा हातिम ताईअ जा पुट तुझी भेण उन मोहम्मद जे कचहरी में पहुती तुझे पी वटि तुझे पंहिंजे घर में भी मुंहिंजी एॾी इज्जत न ही जेॾी मोहम्मद मुंहिंजी इज्जत कई आहे वाह मुसलमानो भेण भाउ तो चवेस वो हेॾे काॾे हलो हल न उन मोहम्मद ॾे जेको दुश्मन सां भी प्यार तो करे 300 ॼणा अची मोहम्मद जे अॻियां गोॾा खोड़े नबी सॼो कलमो पढ़ी मुसलमान बणजी वञा मलूक गोतने वारो रहमत न हूंदी नबी जे दीन खां ख़ारिज आहे पाण फरमाए जंहिं वटि अखलाक नाहे उन वटि दीन नाहे अखलाक धारियो रहमत धारियो वॾनि जी इज़त नंढनि जी शफ़क़त अॼु अमन नाहे अॼु नियाणियुनि सां लॼा लुटके थी वञे अॼु नंढनि मासूम बचड़नि सां छोकरनि सां बेहयाई कई थी वञे अमन नाहे हिन पाकिस्तान में सिंध में बिलख़ुसूस अमन नाहे मुंहिंजे शहीद जे बचड़े क़ाइदे सिंध अल्लामा राशिद महमूद साहब अल्लाह उन जी हिफ़ाज़त करे चइनी पासनि खां ज़मीन आसमान ताईं रब उन खे पंहिंजे अमान में रखे जंहिं आलम अमन इस्लाम ओ पूरी दुनिया जे आलमनि खे दावत मक्के ऐं मदीने जा इमाम था अचनि बैतुल मक़दस जो इमाम तो अचे 2027 में 19 20 21 मार्च ते अॼु खां वठी अवां हिकु हिकु माण्हूअ जे मथां पंज माण्हू आहिनि तव्हां पंहिंजा 5 माण्हू वठी 3 ॾींहं सखर जे शहर में जेको आलम अमन इज्तिमा कॉन्फ्रेंस आहे उलमा जो साथ ॾियो हिन सिंध जे हाय खुदा जी ज़ात जो कसम हुकूक जे हासिलात जे लाइ अमन अमान जे लाइ अल्लामा शहीद जो बचड़ो अल्लामा राशिद महमूद मेहनत तो करे
मां तव्हांखे अर्ज़ थो कयां पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां अॼु घाटी जेकॾहिं आलम अमन इज्तिमा जो तव्हांजे मथां जेको फंड रखियल आहे पंहिंजी यूसिन में पंहिंजे तालकनि में पंहिंजे ज़िले में पहुचायो ऐं इन आलम अमन इज्तिमा खे कामयाब करण जे लाइ हिकु हिकु कारकुन हिकु हिकु फर्द कोशिश करे मां सां सम्झा तव्हां कोशिश कंदो शहीद जो बचड़ो ललकारे अंदाज़े शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जो पुटड़ो वेठो आहे अॼु ॿई हथ खणी करे तव्हां वचन कयो बल्कि मां हीअं चवंदुसि त हो थरड़ी वेझी आहे मुंहिंजी बचपन मुंहिंजी विलादत उन ॻोठ में थी आहे मुंहिंजा भाइर रहंदा मां लॾे वियो आहियां लाड़कनि जो मसलो न आहे मुंहिंजा भाइर मुंहिंजो घर मूंखे मर्द बि एॾे खणी ईंदा अॼु उन हिसाब सां शहीद जे बचड़े खे मां वचन थो ॾियां चवां थो ही मुंहिंजे इलाइक़े जा आलम अमन इज्तिमा जे कामयाबी जे लाइ हिकु हिकु कारकुन तोखे वचन थो ॾे इंशाअल्लाह महिनत कंदासीं मां त उमेद थो कयां त उथी बीही शहीद जे बचड़े जे अॻियां वाइदो कयो उथी बीही सभु मुस्लमान उथी बीही वाइदो कयो त इंशाअल्लाह आलम अमन इस्लाम जेको सखर में थींदो अल्लामा राशिद महमूद जी हुक्म ते असां पंहिंजूं जानियूं बि घोर कंदासीं इंशाअल्लाह हाय इन आलम अमन इज्तिमा खे कामयाब कंदासीं जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी